नाज़रीन, सिंध यूनिवर्सिटी जी फैकल्टी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी में औरतुनि लाइ कारोबार में पेश ईंदड़ मसला ऐं मौक़ा जे सिरे हेठि 2 ॾींहनि वारी आलमी कॉन्फ्रेंस कोठाई वई। वधीक तफ़सीलात ॾिसूं था जामशोरे मां अली मुराद चांडियो जी रिपोर्ट। सिंध यूनिवर्सिटी जामशोर में औरतुनि लाइ कारोबार दरपेश मसला ऐं मौक़ा जे सिरे हेठि 2 ॾींहनि वारी आलमी कॉन्फ्रेंस कोठाई वई। फैकल्टी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी में कायम कयल टेक्नोलॉजी इंक्यूबेशन सेंटर पारां कोठायल कॉन्फ्रेंस जो इफ्तिताह वॾे वज़ीर जे साइंस ऐं टेक्नोलॉजी बाबति ख़ासि मुआविन तंज़ीला उम्मे हबीबा ऐं वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद सिद्दीक़ कलोड़े कयो। कॉन्फ्रेंस में ॾेही तोड़े परॾेही मुक़रर पंहिंजा मक़ाला पेश कया। इन मौक़े ते मुक़रर आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त गवर्नमेंट औरतुनि जे राइट्स जे लाइ तमामु फोकस्ड आहे। बसि असां सम्झूं था असां पंहिंजे पूरो जेको टारगेट आहे उहो अचीव उन वक़्तु करे सघंदासीं जेकॾहिं असांजे जेके कानून पास थिया आहिनि उन्हनि खे प्रॉपरली उन्हनि खे इम्प्लीमेंट कयो वञे। इन लाइ ज़रूरी आहे त न सिर्फ़ु गवर्नमेंट बल्कि प्राइवेट सेक्टर बि उन्हनि कानूननि खे ऑन करे, लेजिस्लेशन खे ऑन करे, माण्हुनि खे सेंसिटाइज़ कयो वञे ताकि उनजो प्रॉपर असां लाभ हासिल कयूं। हींअर ब्रिज प्रोग्राम शुरू करणु वञूं पिया ताकि उहे जेके टेक्निकल माण्हू आहिनि, स्पेशली जेके IT टेक्नोलॉजी सां रिलेटेड, चाहे उहे स्टूडेंट आहिनि या उहे माण्हू जेके साइलोस में वियल आहिनि, हुननि सभिनी खे कनेक्ट करे मार्केट में इन कयो वेंदो। फैकल्टी ऑफ इंजीनियरिंग टेक्नोलॉजी उन इंटरनेशनल क़िस्म जो कॉन्फ्रेंस ऑर्गेनाइज करायो आहे जेको वुमेन एंटरप्रेन्योरशिप ऐं उन में चैलेंजिस या अपॉर्चुनिटीज़ जेके आहिनि इन ते टॉपिक तमामु हिकिड़ी सुठी, जंहिंमें जेके पार्टिसिपेंट्स आहिनि उहे फीमेल त ज़रूरु आहिनि या स्टूडेंट गर्ल्स स्टूडेंट पर साॻियो जेके एक्सपर्ट्स बि घुराया विया आहिनि उहे बि अहिड़ा आहिनि जंहिंसां असांजे ॿारनि खे हिकिड़ो मौक़ो मिलंदो त जॾहिं हुनजी ग्रेजुएशन थिए थी या ड्यूरिंग ग्रेजुएशन उन्हनि जो जेको क्रिएटिव क़िस्म जी सोच आहे उन मां कहिड़े नमूने सां फ़ाइदो वठिजे, उनखे कीअं मटीरियलाइज़ कराइजे या ट्रांसफॉर्म कराइजे त इहो प्रैक्टिकल लाइफ जे तरफ पंहिंजा के बिजनेस शुरू करे सघंदा। भारत मजबूत होती है, घराना मजबूत होता है और एक मुल्क तरक्की करता है। आज मुझे बहुत खुशी हुई है यहाँ पे जो जामशेरों में हैदराबाद सिंध यूनिवर्सिटी का जो इवेंट था, इसमें जो है डिस्कशन हुई ऑन कि हम कैसे ख़वातीन को आगे लेके जा सकते हैं, स्पेशली कारोबार एंटरप्रेन्योरशिप के ज़रिए। एंड आई थिंक ये बहुत इंपॉर्टेंट स्टेप है और ये मुल्क की मईशत के लिए बहुत ज़रूरी है। सर्कल ने पिछले साल लॉरियल फंड फॉर वुमेन एंड ब्रिटिश एशियन ट्रस्ट के सपोर्ट के साथ 6000 ख़वातीन की ट्रेनिंग की है जो कि स्कर्दू, गुजर, गिलगित से लेके हैदराबाद, रहीम यार खान, खानेवाल, मुल्तान मुख्तलिफ इलाकों से ताल्लुक़ रखते हैं और हमारा मकसद है कि हम अपने प्रोग्राम को और आगे लेके जाएं ताकि ख़वातीन आगे बढ़ सकें। प्लेटफॉर्म ठाहियां पई जंहिंमें असांजी अकेडमिया, इंडस्ट्री ऐं स्टूडेंट्स असांजा ऐं असांजा जेके डेलीगेट्स फ्रॉम इंटरनेशनल कम्युनिटीज़ आहिनि उहे ऐं प्लस सिविल सोसाइटी, तव्हां ॾिठो हूंदो हिते आर्टिज़न्स खे बि मां कनेक्ट कयो आहे, त सभु असीं मिली करे कनेक्ट थी करे कीअं असां पंहिंजे पाण खे एम्पावरमेंट करे था सघूं पिया। कॉन्फ्रेंस जे मौक़े ते मुख़्तलिफ़ कारोबारी इदारनि ऐं फॉर्मनि तरफ़ां नौजवाननि खे रोज़गार जा मौक़ा फ़राहम करे ॾियण सां गॾोगॾु हथ जे हुनर सां ठाहियल शयुनि जा स्टॉल पिणु लॻाया विया हुआ। कैमरामैन हयात मीरा सां गॾु अली मुराद चांडियो, आवाज़ TV जामशोरो।